झेड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं तपसीता उतराड़ जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घोड़न ऐं घोटन जीअण छोरा ॾींहड़ा कॾहिं मंझ घोटन कॾहिं राही ऋण जा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, हर साल वांगुरु ॻोठ गुल मोहम्मद दाहिरी जे अंदरि करबला जे शहीदनि जे याद में अॼु ही अज़ीम शान इज्तिमा थी रहियो आहे। सुभान अल्लाह। नौजवाननि जी मेहनत आहे, ख़ुसूसन अदे दाहिरी साहब डॉक्टर नज़ीर अहमद दाहिरी साहब जो मेहनतूं ऐं उन जे साथियुनि जूं काविशूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हर साल ही इज्तिमा अॻे खां वधीक नज़र अचे थो। रब्बुल आलमीन जल्ल शानहू इन्हनि जे मुहब्बतुनि में मज़ीद बरकतूं अता फरमाए ऐं अवीं जेकी करबला जे शहीदनि जी मुहब्बत में विखूं भरे मुहब्बत जा कुर्ब जा कदम खणी अचो था, अल्लाह तव्हांखे करबला जे शहीदनि जे सदके दुनिया आख़िरत में शाद ऐं आबाद रखे। रब्बुल आलमीन जल्ल शानहू तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में, इज़्ज़त में, माल में, दीन में, इश्क़ रसूल में ऐं मुहब्बत अहल बैत में बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मझां अहज़ाब सूरत जी आयत नंबर 33 है। हिन फ़कीर तिलावत कई। इन आयत करीमा जे अंदर सोने सरदार मदनी ताजदार जे अहल बैतन जो शान रब बयान कयो। सुभान अल्लाह। रब जो मुक़द्दस पाक सच्चो कलाम जंहिंमें न शक आ न शुबो आ। जी जे कुरान में न शक आ न शुबो आ, ही के दुनिया जे इंसान जो कलाम ना है पर खुद खालिके अकबर जो कलाम। सुभान अल्लाह। जंहिंजी इज्जत ऐं अज़मत, जंहिंजी पाकाई ऐं तहारत खुद खुदा बयान फरमाए, उन्हनि जो शान छा हूंदो। रब्बे कायनात इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। रब चाहे थो त ए अहल बैतो तव्हां खां नापाकाई खे दूर करे, वयुतहिरकुम ततहीरा, ऐं तव्हां खे पाक बनाए, बिल्कुल पाक बनाइण। ये अहले बैत मो मुराद छाहे, जन जी पाकाई, जन के अल्लाह खुद पाक बनाए थो, जन के पाकन पाक रब्बुल आलमीन बनाए थो, उहे अहले बैत के रहे। कुरान जी तशरीह, कुरान जो तफसीर नबी जी हदीस कंदी आ। कुरान नाज़िल थियो मदीने वारे साईं जे मथां। कंहिंते नाज़िल थियो? ॻाल्हायो। कुरान मदीने वारे साईं ते नाज़िल थियो ऐं कुरान के समझो तो मदीने वारे साईं समझो। सुभान अल्लाह।
जो जॾहिं जिब्रील क़ुरान जो आयतूं खणी ईंदो हो, जिब्रील आयत पढ़ंदो वेंदो हो, हुजूर फरमाईंदा फ़हिमतु मां समझी वियुसि इन आयत जो मक़सद छा आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब जो कलाम ऐं उन जो तफ़सीर, उन जी तशरीह करण वारो मदीने वारो साईं ख़ैरुल अनाम। चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने सरदार मदीने वाले साईं खां पुछूं त सही इहे अहले बैत केर, जन खे रब पाक थो बनाए, जन खां पलीती खे दूर थो करे, जंहिंखे रब पाक बनाए उन जी पाकाई जो आलम छा हूंदो। ॻाल्हि समझ में आई? सुभान अल्लाह। सही मुस्लिम जी हदीस रिवायत करण वारी मोमिनन जी मां हजरत सैयदा आयशतुल हुमैरा रज़ियल्लाहु ताला अन्हा, नबी जी कुआरा पाक पैगंबर जी लज्जा साइण थी बयान फरमाई। कालत आयशतु खरजन नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदातन व अलैहि मिरतुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद। मुझा सोना हबीब पंहिंजे हवेली मझे आया, नमूदार थिया ऐं कारे रंग जे उन जे वारन मां ठहियल चादर मुझे दिलबर मोहम्मद करीम जे कुल्हनि ते हुई। कारे रंग जे उन मां ठहियल वारन जी चादर मुझे दिलबर मोहम्मद करीम जे पाक कुल्हनि ते हुई। कहिड़े रंग जी हुई? कारे रंग जी चादर। सोना हबीब पाए निकिता, मालूम थियो त कारे रंग जी चादर पाइण मुझे दिलबर नबी जी सुन्नत आहे। कारे रंग जी चादर पाइण सरकार जी ॻाल्हायो। मुझा सोना हबीब सोहणे माण्हू खे कारे रंग जी चादर वधीक ज़ेब ऐं सोहणाइप पैदा कंदी। ॻाल्हि सम्झो? मुझा सोना हबीब अक्सरो बेशतर कारे रंग जो पटको मुबारक पाईंदा हुया। अक्सरो बेशतर मुझा सोना हबीब देश में परदेस में हूंदा हा त कारे रंग जी जो अमामो शरीफ मुझे दिलबर नबी जे मथे मुबारक ते हूंदो हुयो। कारो रंग, कारे रंग जो लिबास पाइण असांजे फिक्के हनफी जे अंदर मुस्तहिबा। ॻाल्हायो छा आहे? मुस्तहिबा यानी सुठो फेल आहे। ऐं अहल तशय्यत वटि, अहल तशय्यत जे किताबनि में लिखियल आहे त कारो रंग पाइण हराम आहे, नाजाइज़ आहे, जहन्नम जो लिबास आहे। ॻाल्हि समझ में आयव? अहल तशय्यत जा किताब इलल शराए खण, माला यहज़रुल फकीह खण, उसूल काफी खण, शीयन जा मोतबिर किताब इमाम जाफर सादिक खां मरवी रिवायतूं आणनि था। अहल बैतन इमामन का शिया आलिम लिखन था। शिया आलिम पंहिंजे किताबनि में लिखन था त कारो लिबास पाइण जहन्नम जो लिबास आहे, रसूलुल्लाह जे दुश्मननि जो लिबास आहे, असां शियन जे दुश्मननि जो लिबास आहे। शियन वटि कारो लिबास पाइण दोज़खनि जी निशानी आहे। शियन वटि कारो लिबास पाइण जहन्नम जी अलामत आहे। मां वराए इन जे लाइ थो चवां त ॻाल्हि तव्हांजे ज़हन में वेहे, सम्झ में अचे। कारो लिबास आले तशय्युह जे किताबनि में कंहिंखे एतराज़ हुजे किताब ॾेखारण जे लाइ मां ज़िम्मेदार आहियां। मां किताब ॾेखारींदुसि। आले तशय्युह जे हड़नी मोतबिर किताबनि लिखियो, उन्हनि जे मुजतहिदनि लिखियो, शीयन जे फ़क़ीहनि लिखियो त कारे रंग जो लिबास पाइण जहन्नम जो लिबास आहे, न पाइण घुर्जे।
दोस्तों इन जे बावजूद पंहिंजे मजहब जी बरखिलाफ़ी पाण कनि था, पंहिंजे दीन जी, पंहिंजे फ़क़ीहनि जी जेके इमाम सॾनि था उन्हनि इमामनि जी हुकुमनि जी भञकड़ी करण वारा शिया आहिनि। ऐं असां आले सुन्नत जो अक़ीदो नज़रियो छा? ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाँ, असां आले सुन्नत वटि आले सुन्नत जा मोतबिर किताब, फिक़्ह जा किताब, मुहद्दिसन जा किताब, फ़क़ीहन जा किताब, फतावा आलमगीरी खणो, फतावा तातार खानी खणो, फतावा शामी खणो, तबीनुल हक़ाइक़ खणो, बहरुल राय खणो, जेकी भी आले सुन्नत जा मोतबिर किताब हैं उन्हनि लिखियो आ त कारे रंग जो लिबास पाइण मुस्तहब आ, छो त मदीने वारे साईं खुद कारे रंग जी चादर भी पाती आ, कारे रंग जो पटको भी पातो आ। जेडी मल मुझा सोना हबीब इस्तिस्का जी नमाज जे ला निकता हैं उन वक्त मुझे दिलबर मोहम्मद करीम के कारे रंग जी चादर पातल हुई। मुझा सोना हबीब आखिरी अलालत जे बीमारी मुबारक जे दिहाड़न में महबूबन जे चेहरे मुबारक ते कारी चादर पातल हुई। असा आले सुन्नत वट कारो लिबास आम तरह पाइण सुन्नता मुस्तहबा बाइसे सवाबा ऐं शियन वट गुनाह हुआ जहन्नम जो लिबास आ। पर गाल उल्टी आ जो पाइन शिया था सुन्नी उन्हें का नफरत कन। गाल उल्टी आ, गाल उल्टी आ। सुन्नी कारे लिबास का नफरत था कन, बाबा कारो न पाइबो, कारो न पाइबो, कारो पटको लवंदा वेंदा, कारी चादर भेड़ा शियो तो कोन थो अचे, छो त निशान शियन जो बणजी वियो आ, अलामत शियन जी बणजी वई आ। असां वटि आले सुन्नत वटि हिकड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें कारो लिबास पाइण जाइज़ कोन्हे। फतावा आलमगीरी लिखे थो, आलमगीरी वारो लिखे थो त सोग में, कंहिंजे दुख में, मातम में, कंहिंजे गम में, जुदाई में, कंहिं फोतगी ते दुख में कारो लिबास बतौर सोग जे पाए त जाइज़ न आहे। ॻाल्हि समझ में आई? कारो लिबास असां अहले सुन्नत वटि कारो लिबास बतौर सोग जे, बतौर दुख जी अलामत समझी फतावा आलमगीरी खण। इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा जी फतावा रिज़विया खण। मातम जे सूरत में, दुख जे सूरत में कारो लिबास पाइण असां अहले सुन्नत वटि जाइज़ न आहे। जेकॾहिं कारो लिबास पाए कंहिंजो माण्हू फौत थी वञे उन दुख में कारो पटको पाए, सुन्नत समझी नथो पाए, सुन्नत समझी नथो पाए। जेकॾहिं सुन्नत समझी पाए त उन जे लाइ सवाब आहे, पर हिन सुन्नत समझी न पातो आहे, हिन दुख में सोग में कारो कपड़ो पातो आहे, जाइज़ कोन्हे। दुख में सोग जी अलामत। हाणे सॼो महीनो सॼो साल 11 महीना अच्छा कपड़ा, वरी ओ चंड बीहंदो त कमीज़ ॿोड़ाईंदी कारी। छो? अदा सोग था कयूं, मातम था कयूं, अहल बैत जो दुख में सा कारा कपड़ा पाता। हर किस जायज़ न आहे। सुन्नी भी ॿुधो, शिया भी ॿुधो। दुख जे लाइ सोग में जेकॾहिं लिबास कारो करे असांजे फ़क़हा अहनाफ वटि, हनफियुनि वटि, हंबलियुनि ऐं शाफ़ियुनि वटि जेकॾहिं दुख ऐं सोग में कारो लिबास पाए त जाइज़, कारो लिबास जाइज़। हाँ, भला जेकॾहिं सुन्नत समझी महबूब जो लिबास समझी पाए त बाइसे अजर ऐं सवाब। हाँ, हाणे सुन्नी हुननि खे ॾिसी छा कंदई जो जेॾी महिल मुहर्रम बीहंदो त सुन्नी बि कारी कमीज़ड़ी पाईंदा। अरे छो पाती अथई? साईं इमामनि जो गम था मल्हाइनि, इमामनि जो दुख था कयूं। अरे दुख कबो आहे जेको मरी वञे न। साईं मौलवी साहिब जन बयान पे फरमाए तो मुंहिंजो सोनो इमाम ज़िंदा ॻाल्हाए, इमाम पोइ ज़िंदा जो मातम कबो आहे छा? पिणे जहिड़ो वेठो जेको दर ते दोल खणी पी वॼाए, अदा फलाणे जो पीउ मरी वियो, अदा फलाणे जो पीउ, उहो ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? जवाब ॾियो यार। मुंहिंजो पीउ जहिड़ो जाॻंदो वेठो आहे, तूं निभागा तो वरी दोल खणी मुंहिंजे दर ते पिटण बीठो आहीं, ख़ुशि थींदो या ना ख़ुशि थींदो? मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन ज़िंदा। क़ुरान जो फ़ैसिलो आहे त इमाम, क़ुरान
जो फैसलो आ इमाम हुसैन अली अकबर सुनो, इमाम अली असगर, इमाम कासिम जिंदा को जिंदा ते सोग न कबो आ, जिंदा जो मातम न कबो आ। जेकॾहिं मातम जी नीयत सां कारो लिबास पाए त जाइज़ नाहे, उन ते फिटकार आ जेको दुश्मननि जे सां मुशाबिहत ख़ातिर हुज़ूर जे सहाबनि जे गिलाखोरनि सां मुशाबिहत कंदे कारो लिबास पाए, इहे जाइज़ कोन्हे। बाक़ी जेकॾहिं नबी जी सुन्नत समझी कारो लिबास पायो त तव्हांखे जाइज़ आहे। गाल समझ में आयव कि न आयो? असां कारा कपड़ा कोन ढकियूं, असां झंडन अगियां कोन झुकूं। हाँ, खुदा जे अगियां कोन झुकंदई, घोड़े जे अगियां झुकिया पिया। डंडो खोड़े, झंडो लगाए, अंगास खोड़े, उन जे अगियां झुकिया पिया। अरे खुदा जे अगियां नथो झुकी त रब घोड़नि जे अगियां झुकाए छॾियो अथई न। हाँ, अल्लाह जे अगियां झुक, खुदा जे दरबार में झुक, जेको सोहणो इमाम हुसैन सेखारे वियो न। असां पिट को मातम कोन कयूं, असां कारा कपड़ा कोन ढकियूं, असां झंडन अगियां कोन झुकूं, असां झंडन कंदा मस्जिद सां असां प्यार आहियूं, असां हैदर जा, असां हैदर जा हुबदार आहियूं, कंदा आले नबी सां, कंदा पंजतन पाक सां। थकजी पिया आहियो? हाँ, जे थध थिए अधु, जे थध थिए वध। हाँ, इएं ॾोड़ा ॾोड़ा थींदा था वञो, सीउ सोढ़ो कयो अथव। हाँ, तो अहल बैतन जो हुबदारी सीनो खोले जवाब ॾे। हाँ, असांखे पंहिंजो तरीक़ो, पंहिंजो मज़हब असांखे सिर साह खां प्यारो आहे। हाँ, हू चवंदा आहिनि त पंहिंजे मज़हब जी ॻाल्हि किताबी ज़ाहिर न कजो, न त माण्हू थुकूं हणंदव। छो त हू लिखंदा हिकिड़ी शइ, कंदा ॿी शइ। हिकिड़ो मिसाल इहो आहे, तव्हांखे मां हुनजा किताब ॾेखारियां थो, सभिनी किताब लिखियो आहे त कारो लिबास न पायो, शीयन सभिनी लिखियो आहे त कारो लिबास न पायो, वरी पाइनि था छो त लिखनि हिकिड़ो कनि ॿियो। तंहिंजे करे चवंदा आहिनि पंहिंजे मज़हब खे लिकायो। असां पंहिंजे मज़हब खे लिकाईंदा न आहियूं। असांजो मज़हब उहो आहे जेको पाक पैगंबर जो तरीक़ो आहे, जेको अहल बैतन जो तरीक़ो आहे, जेको असहाबनि जो तरीक़ो आहे, जेको करबला जे शहीदनि जो तरीक़ो आहे, उहो असां सुन्नियुनि जो तरीक़ो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, अम्मा आयशा साईं फरमाए, खरजन नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदातन व अलैहि मिर्तुन मुरहलुन मिन शअरिन अस्वद। मुझा महबूब निकता, सुभान अल्लाह, मुझे सोने सरदार के कारे रंग जी चादर पातल हुई। जी मुझा साईं जी। फजा अल हसन इब्न अली फअदखलहू, सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब जो आया त हजरत इमाम हसन आयो, मुझे दिलबर नबी उन्हें चादर में ओ इमाम हसन के लिकायो। ثم جاء الحسين فدخل معه, पो इमाम हुसैन आयो, पो उहो भी उन चादर में दाखिल थी वियो। सुभान अल्लाह।
पुट थोड़ो तवज्जो कजो हदीस जा लफ्ज़ हैं इमाम हसन जे ला फअदखल उनके दाखिल कयई ऐं इमाम हुसैन जे ला फदखल को इमाम हुसैन पाण दाखिल थियो सुभान अल्लाह सुभान अदखल दाखिल कई उन चादर मुबारक में इमाम हसन के पाण दाखिल कयूं इमाम हुसैन जी आयो त दाखिल थी वियो गाल समझो फर्क आ जेके नंढड़ा बच्चा हुंदा आहिनि उहे वधीक लाडला हुंदा आहिनि अल्लाह उहे वधीक प्यारा हुंदा आहिनि उहे वधीक हुज वारा हुंदा आहिनि हाँ इमाम हसन जी आयो त बा अदब बीठो रहियो मदीने वारे साईं पाण वठी पंहिंजे करीब कयुसि पर सुहिणो हुसैन जीअं आयो त प्यार में जीअं आयो त दिलबर जे चादर में अंदर दाख़िल थी वियो। सुभान अल्लाह मालूम थियो त हसन हसन आ हुसैन हुसैन हसन के मदीने वारो पाण दाख़िल कंदो आ इमाम हुसैन प्यार में ईंदो आ त नाना साईं सां चंबड़ी पवंदो आ हाँ जे इमाम हुसैन ईंदो आ त मुझे सुहिणे हबीब जे कुल्हनि मुबारकनि ते चढ़ी वेंदो आ हुजूर सजदे में हूंदा आहिनि त इमाम हुसैन कुल्हे जो सवार हूंदो आ हाँ सुभान अल्लाह सुम्म जाअत फातिमतु फअदखलहा पो बीबी साण फातिमतु ज़हरा आई मदीने वारे साईं उनखे बि पंहिंजी चादर में दाख़िल कयो सुम्म जाअ अलीयुन फअदखलहू पो हजरत मौला अली आयो पो मदीने वारे साईं उन्हें के बि पंहिंजे चादर में दाख़िल कयो हाणे चादर हिकड़ी इंसान जे पंहिंजे वेहण जे पूरा मस हूंदी आहे अबा तव्हां वटि बि चादरूं हूंदियूं लोई आहे माण्हू 10 माण्हुनि जी या 5 माण्हुनि जी वॾी चादर त कोन विढ़ंदो आहे चादर हूंदी आहे जेका हिकिड़े माण्हू जे लाइ हूंदी आहे पर वाह वाह मुंहिंजे दिल पर नबी जे चादर जो मौजज़ो जेको महबूब सारी उम्मत के पंहिंजे कुर्ब जे भाकुर में लिकाए सघे थो जेको महबूब पंहिंजे रहमत जो सायो पूरी कायनात जे मथां करे सघे थो उन महबूब जी चादर खे रब एॾी वुसत ॾिनी आहे जंहिंमें इमाम हसन बि चादर में इमाम हुसैन बि चादर में मौला अली बि चादर में त खातूने अतहर बि चादर में पंजा मुंहिंजा सुहिणा हबीब पाण बि चादर में चादर हिकड़ी आ पर 5 तन पाक उन्हें चादर में ढकियल आहिनि वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी चादर सुभान अल्लाह जेडी मल 5 तन चादर में ढकजी वञनि था सुम्म काल इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह ओ अहल बैतो रब चाहे थो त तव्हां खां पलीती खे परे करे तव्हां खे पाकन पाक बनाए छॾे सही मुस्लिम जे इन हदीस मजा छा मालूम थियो त अहल बैत मजा मुराद इमाम हसन आ अहल बैत मां मुराद इमाम हुसैन आ अहल बैत मजा मुराद खातून अतहर सैयदतुन निसाया अहल बैत मजा मुराद हजरत मौला अली शेरे खुदा हिन पाक पाक हर पलीती का पाक बनाए करे रब्बुल आलमीन जल्ल शानहू इन्हनि खे ततहीर वारी चादर में रब ढकाए छॾियो सल्लल्लाहु अलैहि
अलैक या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वाह वाह मुझे महबूब जे अहल बैतन जो शान छाए। या हिकड़ी हदीस ॿुधाई जेका तिरमिज़ी रिवायत कई, जेका सही मुस्लिम रिवायत की। हाण तोखे हदीस ॿुधायां थो जेका इमाम तिरमिज़ी आंदी आहे। इमाम तिरमिज़ी रिवायत थो करे हज़रत उमर बिन अबी सलमा खां त हिकड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब बीबी उम्मे सलमा जे वारे में हुया, बीबी उम्मे सलमा जे हुजरे में हुया त इहा चादर वारी आयत उते नाज़ुल थी जॾहिं महबूब बीबी उम्मे सलमा साइण जे हुजरे में हुया। जेॾी महिल महबूब सुणा चादर ढकियूं वेठा आहिनि फद अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमत व हसनन व हुसैनन फजल्ल लहुम बिकिसाइन व अलीयुन खल्फ ज़हरिही फजल्ल लहू बिकिसा। मुझा सोना हबीब कारे रंग जी चादर पायूं वेठा आहिनि। हज़रत हसन खे सॾे पंहिंजी चादर में लपेटियूं, हज़रत इमाम हुसैन खे पंहिंजी चादर में पाण सां गॾु पंहिंजे करीब कयूं। खातूने अतहर खे पंहिंजी चादर में वेढ़ियूं। मौला अली पुठियां हुयो, महबूबन उन्हे ते बि उहा पंहिंजी चादर पाक विधी। पोइ जॾहिं पंजई तन उन चादर में अची विया, पोइ हुज़ूर दुआ जे लाइ हथ खयां। अल्लाहुम्म हाउलाए अहलु बैती, ए अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत थई। फज़हिब अन्हुमुर रिज्स व तहिरहुम ततहीरा। ए मुंहिंजा मौला हिननि खां पलीतियुनि खे परे करे हिननि मुंहिंजे बच्चनि खे पाकन पाक बनाए छॾे। महबूब दुआ घुरी, रब जे क़ुरान जी आयत लथी, ॿुधाए त अहल बैतन खे रब पाक बनायो या न। हाँ पाक है। दुनिया जी मोहब्बत गंदगी आ, जवाब दियो। जी मुझा साईं फरमाइनि था अद्दुनिया जीफतुन व तालिबुहा किलाब। दुनिया ढूंढो आ, उन जे तलब करण वारा कुत्ता आहिनि। हाणे जेको पाक हूंदो सो कंहिं ढूंढ जे वेझो वेंदो। हाँ भंगी हूंदो, बालो हूंदो, उहो ढूंढ ॻोल्हींदो, उन्हनि जूं खलूं लाहींदो। ढूंढ जे पासे भंगी वेंदा आहिनि। पाक जेकी इंसान हूंदा आहिनि उहे ढूंढ जे वेझो न वेंदा आहिनि। हाँ मदीने वारे साईं दुनिया खे ढूंढ सां तशबीह ॾिनी, गंदगी सां तशबीह ॾिनी। मुंहिंजे आका फरमायो त इन ढूंढ खे तलब करण वारा कुत्ता हूंदा आहिनि। दुनिया जी तलब करण वारा कुत्ता हूंदा आहिनि। मुंहिंजा अहल बैत उहे हिन जन खे रब पाक बनाए छॾियो आहे। हाणे वरी ही ॿी धुर जेका अथव हिकिड़नि कारनि कपिड़नि वारनि जो त ॿुधाई, वरी हो वरी जेके अछा कपिड़ा पायूं वेठा आहिनि उहे वरी छा चवंदा कामखोर। ॻाल्हि सम्झो था न। अदा इमाम हुसैन बि बाग़ी हुयो, हुकूमत वक़्त सां बग़ावत कयईं। यज़ीद जॾहिं बादशाह हुयो, जॾहिं सभिनी ॿियनि हुन जी बैयत कई त पोइ हिन छो बैयत टोड़ी। अदा कुर्सी जे लाइ निकितो हो, कूफे वारनि खत लिखियसि त अचो त तूं असांजो अॻवान थी, असां तुंहिंजी बेअत था कयूं पिया, तूं असांजो अॻवान, असांजो बादशाह तूं थी। पोइ निकितो हो बादशाही हासिल करण जे लाइ, कुर्सी हासिल करण जे लाइ, को दीन जे लाइ कोन निकितो। हे वहाबी बद मज़हब उहे एतिराज़ कंदा आहिनि, बद मज़हब एतिराज़ कंदा आहिनि। यज़ीद खे अमीरुल मोमिनीन सॾींदा आहिनि, यज़ीद खे हक़
जो इमाम सॾींदा आहिनि इमाम हुसैन खे बाग़ी ऐं लुटेरो कुर्सी जो तालिब दुनिया जो तालिब सॾींदा आहिनि। हिन आयत हिन ततहीर वारी आयत मां मालूम थिए थो त वहाबी कूड़ा आहिनि, उन्हनि जो नज़रियो कूड़ो आहे। मुंहिंजो सुहिणो हुसैन पाक आहे, कॾहिं बि कुर्सी जो तालिब नाहे, दुनिया जो तालिब नाहे, पैसे जो तालिब नाहे, कुर्सी ऐं इक़्तिदार जो तलब करण वारा मदीने वारे साईं कुतनि सां उन्हनि खे तशबीह ॾिनी। मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन हक़ जो इमाम आहे, दीन जे ख़ातिर निकितो आहे, उनजी जिदोजहद आहे त नाने जे दीन खे बचाइण जे लाइ आहे। वहाबिन जो नज़रियो चो ग़लति आहे, वहाबिन जो नज़रियो असांजो नज़रियो हक़ वारो आहे त सुहिणो इमाम हुसैन हक़ जो इमाम आहे। ही दुनिया जो तालिब नाहे, ही दुनिया जे लाइ न निकितो आहे, ही कुर्सी ऐं इक़्तिदार जे लाइ न निकितो आहे। अड़े दुनिया त हिननि जे कदमनि में रब झुकाए ॾिनी आहे। हाँ इब्न असाकिर में अचे थो इमाम हसन जे घर में 3 ॾींहं फाको थी वियो। घणा ॾींहं? 3 ॾींहं फाको थी वियो त साईं जी बानी हुई फिदा नालो हुअसि, उहा चांदी जो टुकड़ो खणी आई इमाम हसन खे ॾिनई, साईं तव्हांजे घर में 3 ॾींहंनि खां बुख आहे, बचड़ा बुख ते वेठा आहिनि, मां सही नथी सघां, मुंहिंजा सुहिणा ही चांदी आंदी अथमि, हिन मूं अटो वठी पंहिंजे बचनि खे खाराए। बस हज़रत इमाम हुसैन जो चेहरो गुस्से में लाल थी वियो। फरमाइनि था ए फिदा तूं समझी थी असां मजबूरी जे करे बुख काटी आहे? ओ फिदा असां मजबूर न आहियूं, ओ फिदा असां पंहिंजे नाने जी सुन्नत था अदा कयूं। इएं चई मुंहिंजे सुहिणे हुसैन हीअं पैर जो ज़मीन ते हयो त घर जी सॼी ज़मीन सोन जी बणिजी वई। न चई ज़ुबान अल्लाह। घर जी ज़मीन, हा घर जी ज़मीन हिकिड़ो तोलो घणे वञी लॻो आहे? हा जेकॾहिं हिकिड़ो पाउ सोन जो हथ अची वञे त हमरा जो पैर ज़मीन ते न लॻे, पर मुंहिंजे सुहिणे नबी जे बचड़नि जा कदम लॻनि था त ज़मीनूं बि सोन जूं बणिजी वञनि। हिननि खे दुनिया जी कहिड़ी दरकार हुई? हा इमाम हसन वटि हिकिड़ो माण्हू आयो, साईं न्याणी थो परणायां, क़िबला मूंखे को वज़ीफ़ो ॾसियो। साईं पत्थर खणी ऐं उन ते 3 भेरा कुल वल्ला शरीफ़ पढ़ी फूक ॾिनी त सोन जो थी वियो। साईं फरमाया वञ पंहिंजी न्याणी जी वञी शादी कर। हुन वञी पंहिंजी हाज पूरी कई, दिलि में ख़्यालु थियो त यार कुल वल्ला त पढ़ियो हुई, कुल वल्ला त मूंखे बि यादि आहे। ॿिए ॾींहुं वॾो को भॻे ठोड़े वारो जबल ॾिठई, वञी उन जबल ते बीही अचे कुल वल्ला शुरू कई। सॼो ॾींहुं पढ़ियई पर सोन त न थियो, पर चांदी बि कोन थियो। हा सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ी मोटी आयो, साईं क़ुरान त साॻो कुलो वला जेको तव्हां पढ़ियो मूं सॼो ॾींहुं पढ़ियो आहे, पर सोन न बणियो, पत्थर सोन न थियो। साईं फरमायो त पुट क़ुरान त साॻो क़ुरान आहे, पर ज़बान बि मूं हसन वारी हुजई आहे न। हा मुंहिंजे सुहिणे हबीब जा बचड़ा दुनिया जा तालिब न आहिनि, कुर्सी जा तालिब न आहिनि। हुननि जो जेकॾहिं निकिरण थियो आहे, मदीने मझां निकिरण थियो आहे, मके ॾे वञण थियो आहे, मके मझां कूफे ॾे वञण थियो आहे त इस्लाम जी सरबलंदी जे लाइ। ॻाल्हायो छाजे लाइ? हा जे दुनिया जे लाइ वञनि, हा जे दुनिया जे लाइ निकिरनि, हा दुनिया त रब करीम हिननि जे कदमनि जे हेठों झुकाए छॾी हुई। हा जंहिंजो हुकुम न रुगे इंसाननि ते, पर पखी पखण जानवर बि जन जो हुकुम मञंदा आहिनि। हा सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जा बचड़ा दुनिया जी गिलासत खां, दुनिया जी मोहब्बत खां पाक हुया। ॻाल्हा हा जेॾी महिल मैदान करबला में अचनि था त हू हिकिड़ी धुर दुनिया जी तालिब हुई। दुनिया जो तालिब यज़ीद हुयो, दुनिया जो तालिब यज़ीद हुयो। यज़ीद जा लश्करी दुनिया जा तालिब हुया। हुनखे ख़तरो हुयो त मता इमाम हुसैन मुंहिंजे कुर्सी ते काबिज़ न थी वञे। इमाम हुसैन खे दिलि में बि ख़्याल न हुयो, पर हुनखे दुनिया जी तलब हुई। जे दुनिया जो तालिबा त यज़ीद आ, हक़ जो तालिबा त मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन आ।
उन्हनि जे चेहरनि खे ॾिसण जे लाइ नंढा वॾा घरनि मां निकिरी वाह जो हुस्न अली अकबर जो, वाह जो चेहरो सुणो इमाम कासिम सुणे जो। अज उहो जवान पुट अचे तो बाबा इजाजत ॾियो त आउं बि पंहिंजो दीन नाने जे दीन जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कयां। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सोने हुसैन पंहिंजे बचड़े के तैयार करे मैदान करबला दे मोकिलियो आ। जेॾी महिल अली अकबर के मैदान कारज़ार में अचनि था त शेर जो बच्चो भी शेर आ, शेरे खुदा जो फर्जंद आ। अल्लाह अल्लाह अहिड़ी त बहादुरी सां लड़नि था जो यज़ीद जे लश्कर में टाकोड़ा विझी ॾिनऊं। हाँ किथे 22,000 किथे हिकिड़ो जवान, पर वाह वाह हैदरी कुवत ए नबी जा पाक घराना तुझे अजमत के सलाम आ, तुझे बहादुरी के सलाम आ। जेॾी महिल इमाम अली अकबर जख्मी थी ज़मीन ते किरे थो त ओॾी महिल रड़ करे थी अदरिकनी या अबता, अदरिकनी या अबता। ओ बाबा पहुंच जाए, परदेसी पुट के पहुंच जाए। जेॾी महिल सॾु थियो आहे हज़रत इमाम हुसैन तकड़ो वञी ॾिसे त इमाम अली अकबर ज़ख्मी ज़मीन ते आ। फरमाए थो बाबा उन जे करे चप खुश्क थी विया आहिनि, जे कुझु पाणी जी बूंद मिली वञे त मां वरी हिन दुश्मननि सां जंग कयां। साईं फरमाइनि था प्यारा पुटड़ा हिन ऋण में ॿियो पाणी त कोन्हे, मूं बाबे जी सुकल ज़बान चूसाया थो। मुंहिंजी ज़बान चूस हुई उहा ज़बान आ जंहिंखे मदीने वारे मीर पंहिंजी ज़बान मूंखे चूसाई हुई। ओ प्यारा बचड़ा अॼु ॿियो को पाणी कोन्हे, पर अॼु मुंहिंजी ज़बान तोखे चूसाया थो, तुंहिंजे उन खे तस्कीन मिली वेंदी। कूफी करबला में पानी ना प्यारी ने उते अली शाह के शहजादा सारी ने निकरियो निहारी ने चढ़ मीर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि जा पे कर। मुझे सुने इमाम हुसैन फरमायो तो सब्र कजो इन्नल्लाह मअस्साबिरीन, अल्लाह सब्र वारन सां गॾु आ। जेॾी महिल सभु साथी सभु बचड़ा कुर्बान थी वञनि था, इमाम अली मकाम अॼु पाण निकिरण जी तयारी कनि था। ओॾी महिल खेमे मजा आवाज़ आयो, ओ प्यारा ओ सोना इमाम हेॾे निहारियो अली असगर उन जे करे बेताब हिन जो चप सुकी विया, ज़बान खुश्क थी वई, रोए थो त रोई नथो सघे। बचड़े अली असगर जे लाइ को पाणी जो ढुक मुहैया कयो। इमाम हुसैन बचड़े खे खणी फुरात जे नदी ॾे हलनि था। 4000 लश्कर फुरात जे पहरेदार बीठो आ। ओ हुसैन तोखे पाणी ॾे वञण न ॾींदासीं, तोखे पाणी फुरात जो पीअण न ॾींदासीं, या त यज़ीद जी बेअत मञ। साईं फरमाइनि था सिर दाद न दाद दस्त दर दस्त यज़ीद हक्का के बिनाए ला इलाहा हुसैन। सिर ॾईंदुसि पर पंहिंजे नाने जे दीन खे न लॼाईंदुसि। हुरमल तीर हयो, तीर मासूम जे गिची पाक में लॻो, रत जो फुहारो निकितो अबे जी गोद में। बचड़ो तड़पंदे तड़पंदे वञी रब जी ज़ात सां मिलियो। ओॾी महिल मुंहिंजो सुहिणो हुसैन वापसि मोटियो आ। अरे दोस्तो पंहिंजे हियांव ते हथ रखो, बच्चा केॾा मिठा आहिनि, औलाद केॾो प्यारो।
हाणे जेडी मल सुनो इमाम हुसैन पान तैयारी कन था तो पर्देदार मस्तूरात चवण लगियूं तो ओ प्यारा हुसैन हिन ऋण में चौधारी दुश्मनन जो गलबो आई घेरो आ हिन चाह ते असा पर्देदारन के केजे हवाले कयूं था वजो साईं फरमाइन था सब्र कयो मां तव्हां के अल्लाह जे हवाले कयूं तो वजो ओ ज़ैनब ओ मुझी प्यारी भेण मुझे बच्चन जी पारत हुजई मुझे सकीना जी पारत हुजई मुझे सुगरा जी पारत हुजई मुझे बीमार ज़ैनुल आबिदीन जी पारत हुजई ए ज़ैनब अन करीब मां तव्हां खां जुदा थियण वारो आहियां पर मुझे जुदाई ते सीनो न पिटजो मातम न कजो कपड़ा न मटाए कारा कजो पिटको मातम न कजो पर अल्लाह जे रज़ा ते सब्र कजो जो अल्लाह सब्र वारन साण गॾु हूंदो आ। वाह हुसैन तुंहिंजे अज़मत के सलाम तुंहिंजे शहादत के सलाम अहिड़े टाइम ते बि सब्र जी दामन न छॾियो। हाँ ऐं जेॾी महिल इमाम आली मकाम शहीद थियन था तो कंहिंजी ज़बान के जुर्रत आ जो वो मंजर बयान करे सके। हाँ जेॾी महिल मुंहिंजो आका हुसैन नबी जे कुल्हनि जो सवार हुसैन जेॾी महिल करबला जे मैदान में चौधारी दुश्मनन जा तीरन ऐं तलवारुनि जा हमला हुया पर ओॾी महिल मुंहिंजे सुहिणे हुसैन मैदान करबला में क़ुरान पढ़ियो ज़बान ते क़ुरान हुयुसि रब जे रज़ा ते साबिर ऐं शाकिर हुसैन क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे घोड़े ता हेठि अचनि था सवारी ता हेठि अचनि था त ओॾी महिल शिमिर सीने ते चढ़े थो साईं फरमाइनि था शिमिर मुंहिंजे सीने ता लह त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ी वठी ओ शिमिर मूंखे निमाज़ पढ़ण ॾे जो अल्लाह जो फर्ज़ अदा करे वठां अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे अॼु फलारो ॾिहाड़ो आहे ए शिमिर मुझे सीने ता हट ता अल्लाह जो फर्ज नमाज अदा करे वठा ए हुबदारो ए शिया ए सुन्नी हेडे निहारियो हिन वक्त में भी मुझे सुने इमाम हुसैन नमाज न छड़ी आ हेडे वक्त में भी मुझो आका हुसैन नमाज पढ़ी रहो आ ए हुबदारो जे सच्ची हुब्बा थवा अहले बैतन सां त नमाज पढ़ो। इमाम हुसैन के मुखातिब थी चवे थी मुंहिंजा अदा मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजे मां तुंहिंजो कफन किथों आणियां जो मदीनो परे आहे। सिर मेरे कोई दोस्त न देवे तेरी भेण बहु मजबूर किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूर ओ मुझा प्री प्यारा जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक ऐं अहले बैतन जो काफ़िलो खणी कूफे ॾे अचनि था ऐं इब्न ज़ियाद जी दरबार में उहो ज़ालिम खौली बिन यज़ीद सिर मुबारक खणी यज़ीद जे अॻियां अचे थो चवे थो औ फिर रिकाबी फिद्दतन व ज़हबा मुंहिंजो ही जेको झोल आहे सो सोन ऐं चांदी सां मूंखे भरे ॾे मां अहिड़ो माण्हू तोॾे कुही उन जो सिर खणी आयो आहियां जो जंहिंजे अबे जहिड़ो कंहिंजो अबो न आहे जंहिंजे अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मा न आहे जंहिंजे नाने जहिड़ो कंहिंजो नानो न आहे दुश्मन बि चवे पियो
दी दे जो मां अहिड़े माण्हू जो सिर खणी आयो आहियां जंहिंजे अबे जहिड़ो कंहिंजो अबो न आहे, जंहिंजे अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मा न आहे, जंहिंजे नाने जहिड़ो कंहिंजो नानो न आहे, जंहिंजे नानी जहिड़ी कंहिंजी नानी न आहे। अॼु उन जवान जो सिर आदो अथमि जंहिंजो बाबो मौला अली आहे, जंहिंजी अम्मा खातून अतहर फातिमत ज़हरा, जंहिंजो नानो मोहम्मद करीम आहे, उन महबूब जे घराणे जे फर्द जो सिर अॼु तुंहिंजे अॻियां खणी आयो आहियां। इब्न ज़ियाद चयोसि त खबीस जॾहिं सम्झी पियो त अहिड़े शान वारो आहे त पोइ हुनजो सिर वरी मूं ॾे खणी आयो ही, हुकुम ॾिनई त सिर मुबारक वठी हिनखे हिन महिल ई सिर कलम कयोसि खबीस जो, उफट मारियोसि, सोन न ॾिबोसि, चांदी न ॾिबोसि, सिर कलम कयोसि, जो मञे बि थो त अहिड़े शान वारो वरी हुनजो सिर खणी आयो आहे। अल्लाह अकबर कबीरा। हो जेकी दुश्मन हुया उहे दुनिया जा तालिब हुया। छा पियो चवे? मञे बि पियो त इमाम हुसैन जो शान छा आहे, हिन जो घराणो कहिड़ो आहे, पर दुनिया जी तलब हुनखे अंधो करे छॾियो, दुनिया जी तलब हुनखे अंधो बनाए छॾियो। हू दुनिया जो कुत्तो हुयो, दुनिया जे ॾूठ जो तालिब हुयो, पर खुदा जी कुदरत न खुदा ही मिला न विसाले सनम, न दुनिया मिलियसि न दीन मिलियुसि, दुनिया भी बर्बाद कत्ल थी वियो, आखिरत भी बर्बाद जहन्नम जो ॿारन बणिजी वियो। हाँ ओ मुजादा त हिकड़ा उहे हिन जेकी दुनिया जा तालिब हिन, हिकड़ा उहे हिन जेके अल्लाह जे रज़ा जा तालिब हिन। मुंहिंजो सुहिणो इमाम हुसैन ऐं उन जे मञण वारा रब जा तालिब हूंदा आहिनि, आखिरत जा तालिब हूंदा आहिनि, जन्नत जा तालिब हूंदा आहिनि, पर यज़ीदी टोले वारा दुनिया जा ऐं पैसे ऐं सोन ऐं चांदी ऐं कुर्सी ऐं इक़्तिदार जा तालिब हूंदा आहिनि। हाणे फ़ैसिलो तूं कर त वाट कंहिंजी भली आहे, हुसैनी वाट भली है यज़ीदी वाट भली? ॻाल्हायो। हाँ हुसैनी वाट भली आहे, हुसैनी रस्तो क़बूल आहे तव्हांखे? हुसैनी रस्तो क़बूल आहे? हाँ जे हुसैनी रस्तो क़बूल आहे त पोइ निमाज़ पढ़णी पवंदी, पोइ क़ुरान पढ़णो पवंदो, पोइ मस्जिद सां दिलि लाइणी पवंदई, पोइ अल्लाह जो ज़िक्र करणो पवंदई, पोइ नेकी जी वाट वठणी पवंदई जेको सुहिणो हुसैन तरीक़ो सेखारे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाँ जेॾीमहिल अहले बैतन जो काफ़िलो इब्न ज़ियाद जे दरबार में आंदो वियो, हज़रत सैयदा ज़ैनब साइण इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार आहे, अहले बैतन जे काफ़िले में अॻवाणी गुफ्तगू करण वारी सैयदा ज़ैनब, उहा ज़ैनब जेका मौला अली जी न्याणी आहे। जेॾीमहिल ॼाई न उन वक्त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़र में निकितल हुया, हिजरत जे 5 साल हुजूर सफ़र में हुया। हज़रत अली आयो, घर में ख़बर पई त न्याणी ॼाई आहे। ख़ातून अतहर साइण चयुसि त अली मुंहिंजी न्याणी ॼाई आहे, हिन जो नालो रखो। हज़रत हैदर इक़रार फरमायो त बीबी हिन जो नालो मां न रखंदुसि, नालो रखंदुसि मदीने वारो साईं पाण। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मोटी आया त सैयदा ज़ैनब साइण आंदी वई। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम शफ़क़त ऐं न्याणी ते प्यार फरमाए त हिन जो नालो रखां थो ज़ैनब। हाँ हज़रत बीबी ज़ैनब जे चेहरे में बीबी खदीजतुल कुबरा साइण वारी झलक हुई ऐं उन जे तबीयत में पाक पैगंबर वारो इखलाक हुयो ऐं हज़रत हैदर करार वारी बहादुरी हुई, इमाम हसन वारी फतवत ऐं बहादुरी हुई, इमाम हुसैन वारी दिल हुई। ऐं जेॾीमहिल
इब्न ज़ियाद जे अॻियां बीबी ज़ैनब साइण काफ़िले सां आई आ त बाज़ रिवायतुनि में अचे थो त ओॾी महिल बीबी साइण जो सिर मुबारक उन महबूब जी न्याणी जंहिंजे अॻियां हातिम ताई जी धीउ क़ैद थी आई हुई ओॾी महिल हातिम ताई जो न्याणी जो मथो उघाड़ो हुयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी पाक चादर लाहे हातिम ताई जी न्याणी खे पाराई। फरमायो त हातिम सखी हुयो, हातिम जी न्याणी जो मथो उघाड़ो मुंहिंजी दिलि सही न थी सघे। पंहिंजी चादर लाहे हातिम ताई जी न्याणी खे पाराई हुई। अॼु इब्न ज़ियाद जे दर ते उन नबी जी न्याणी ओॾी महिल इब्न ज़ियाद पुछो त इहा औरत केरु आहे? साइण चुप रही। वरी ॿियो भेरो पुछींदी इहा औरत केरु आहे? बीबी साइण चुप रही। कंहिं माण्हू चयो त इहा अली जी न्याणी आहे, इमाम हुसैन मज़लूम जी भेण। इब्न ज़ियाद ख़बीस चवण लॻो त ए ज़ैनब मूंखे मुंहिंजे अॻवान यज़ीद खे रब फतह ॾिनी, तुंहिंजे भाउ खे शिकिस्त मिली वई, कीअं तव्हांखे क़त्ल कयो वियो? हज़रत बीबी ज़ैनब साइण फरमायो त ए ज़ालिम, असां अहल बैतन खे पाक दामनन खे तो मुंह उघाड़ा करे शहीद कयो आहे मैदान करबला में, अञा बि तूं ख़ुशी थो मल्हाई पियो? चवण लॻो त हीअ औरत केॾी ॻाल्हाइण जी दिलेर आहे, जो अलीअ जी न्याणी आहे, उहा बहादुरी हिन औरत जे अंदरि अॼु नज़र थी अचे पई। बीबी ज़ैनब साइण फरमायो त ओ ज़ालिम, तो असां अहल बैतन खे हेतिरी तकलीफ़ ॾियारी आहे, हेतिरी अज़ियत ॾियारी आहे, अञा तुंहिंजो ध्यानु न ठरियो आहे? त इब्न ज़ियाद चयो इन औरत खे बि क़त्ल कयो। त दरबार में वेठल हिकिड़े माण्हू चयुसि त कुझु हयाधार औरत खे क़त्ल थो कराई, तारीख़ तोखे छा चवंदी? औरत खे क़त्ल करण को किथे जाइज़ आहे? ओॾी महिल ख़बीस ख़ामोश थियो। पोइ चवण लॻो त इहो नौजवान छोकिरो जेको आहे इहो केरु आहे? चयो इहो इमाम हुसैन जो फर्ज़ंद आहे। चई इन खे बि क़त्ल कयो, इन खे छो छॾियो अथव? हज़रत बीबी ज़ैनब उथी ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन के भाकुर पाए। तारीख़ अल बिदाया वन निहाया में तारीख़ तबरी वालो लिखे थो त बीबी साइण वञी इमाम ज़ैनुल आबिदीन के भाकुर पाए चवण लॻी त ओ ज़ालिम, पहिरीं मूंखे क़त्ल कर, पोइ मुंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन खे क़त्ल कजाए। अञा तुंहिंजो ध्यानु न ठरियो आहे? असां परदेसी न्याणियूं, असांजो केरु संभालदार थींदो? असांजो महरम केरु थी असांखे मदीने पहुचाईंदो? इहो हिकिड़ो त बाक़ी रहियो आहे, उन खे बि तूं क़त्ल थो कराई पियो। ओॾी महिल हैरत लॻी वियसि त केतिरो पुफी जो पंहिंजे भाइटे सां प्यार आहे। अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजा दोस्तो, बीबी ज़ैनब साइण कूफे में जिते रखी वई आहे उन जाइ ते अॼु बि मस्जिद ठही वई आहे। वरी जेॾी महिल अहल बैतन जो काफ़िलो दमशक में आयो आहे, जिते रहिया आहिनि उते बि अॼु ताईं मस्जिद ठही पई आहे। त हिन जाइ ते बीबी ज़ैनब निमाज़ पढ़ंदी हुई, हिन जाइ ते इमाम ज़ैनुल आबिदीन निमाज़ पढ़ंदो हो, हिन जाइ ते इमाम हुसैन जी सिरी मुबारक रखी वई। मां उहे जायूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। उन मस्जिद में अल्लाह ताला निमाज़ जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए। अरे अहल बैतन जी मोहब्बत मस्जिद सां हुई, निमाज़ सां हुई। हेॾी वॾी आज़माइश अची वई पर निमाज़ न छॾियूं, अल्लाह जो दीन न छॾियूं, क़ुरान न छॾियूं। जे हुबदार आहीं, अहल बैतन सां सच्ची मोहब्बत थई त पोइ निमाज़ पढ़, पोइ अल्लाह जो ज़िक्र कर, पोइ मस्जिद खे आबाद कर, पोइ क़ुरान सां दिलि लाए, पोइ ज़ुल्म छॾ, चोरियूं ज़ोरियूं छॾ, यज़ीद वारो तरीक़ो छॾ। यज़ीद छोकिरे बाज़ी कंदो हुयो। छा कंदो हुयो? हा, तारीख़ तोखे मां ॾेखारियां। मुस्तनद तारीख़ुनि में अचे थो त यज़ीद छोकिरे बाज़ी कंदो हुयो। हा, अॼु हिकिड़े माण्हू मूंखे दाहन ॾिनी अॼु त सही माण्हू आहे 20,000 रुपया पघार थी मिले, छोरे खे खाराए थो छॾे, घर वारी रोंदी थी वठे पई।
हे यजीदी तरीक़ो न है तो ॿियो छा आहे? हाँ छोकरे बाजी बेहयाई जो इर्तिकाब करे हलाल पैसे के हराम बनाए छड़े। यजीद कुत्ता पालींदो हुयो, यजीद जानवर वेढ़ाईंदो हुयो। हाँ अॼु कुकड़नि जी छा चवंदा आहिनि, कुकड़नि जी मेल लॻी पई आहे। सो बि भलारो जुमे जो ॾींहुं, इबादत जो ॾिहाड़ो, मुस्लमाननि जे ईद जो ॾिहाड़ो, मग़फ़िरत ऐं रहमत जो ॾिहाड़ो, उन जा च वञी जानवरनि खे वेढ़ाई। अड़े हे त यज़ीद जो तरीक़ो आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो त न आहे इहो। हाँ ओ मुजादा जे हुसैनी हुबदार आहीं त मुजादा ये बेहयाई वारा कम छॾ, यज़ीद वारी वाट छॾ, सोने हुसैन वारी वाट वठ। हाँ छोकरी बाज़ी करण, परावा हक़ खाइण, मिस्कीननि खे ईज़ाइण, ज़ुल्म करण, इहो यज़ीद जो तरीक़ो आहे। निमाज़ छॾे ॾियण यज़ीद जो तरीक़ो आहे। अहल बैतनि सां दुश्मनी रखण यज़ीद जो तरीक़ो आहे। पर अहल बैतन जो तरीक़ो सोने इमाम हुसैन जो तरीक़ो इहो आहे जो नबी जे सुन्नत ते अमल करे ॾेखार। क़बूल आहे इहा ॻाल्हि? हाँ जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो, जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ पढ़ो। ओ मुजादा मस्जिदुनि खे आबाद कयो ऐं इन्हनि गुस्ताखनि जे मजलिसुनि में न वञो। गुस्ताखनि जे मजलिसुनि में जिते हुज़ूर जे सहाबनि खे घटि वधि ॻाल्हायो वञे, इन मजलिसुनि में वञण, इन जो शरबत पीअण, इन जी मानी खाइण, इन जो नंगर न्याज़ खाइण, ओ गैरतमंद सुन्नी तो के हरगिज़ जायज़ न आहे। गैरतमंद सुन्नी थी जिते अहल बैतन जे दुश्मनी हुजे, जिते असहाबन जी दुश्मनी हुजे, जिते पाक दामन बीबियुनि जे लाइ ग़लत ॻाल्हियूं मेंबरनि ते बयान कयूं वञनि पियूं, इहा मजलिस ॿुधण तोखे जाइज़ न आहे। हाँ अॼु असांजा सुन्नी जे गप जो किलो हूंदो आहे न, केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे। हा भत जे पोयां मैं वरी बी गाल नथो चवां, जुलूस में जेको वञी ॾिसो था। खुदा जो खौफ रखो। पराई औरत खे पराओ नंग ॾिसण ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे, शरीयत में मना हुआ। ओ मुंहिंजा मुसलमान भा, खुदा जो खौफ रख, अमल सालिह कर, मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कर। भला अॼु जेकर हिकिड़े भले कम जो आगाज़ कयूं त तव्हां बि कंदव? हाँ अॼु बेपारी जी दिमाग़ हींअर टाइम थी वियो आहे, हींअर गॾिजी जमात करे पढ़ूं। अधु ॻाल्हायो था, अधु चुप कयूं वेठा आहियो। हाणे वरी छा चवंदा साईं, अॼो को ॾींहुं छॾिजो, कपिड़ा पाक न आहे। हाँ हीअं करे जो वियो नहर ते वेझण जे लाइ, वॾी हिकिड़ी गंढ हुजे, हुनखे 60-70 गंढियूं ॾिनल हुजे, टुॿी हणे वरी हिकिड़ी गंढ खोलींदो वञे, वरी टुॿी हणे वरी ॿी गंढ खोली। अड़े हे छा थो करी, एतिरा शकदम मथे में इहो गंढ टुॿी हणंदो, गंढ खोलींदो। ये माना हे यको 60-70 तड़ मथे में खयूं पियो थियो। हाँ वो मुसलमान निमाज पढ़, निमाज पाक साफ़ कंदी आहे। निमाज़ी माण्हू जो बदन पाक, कपड़ा पाक, घर पाक, जिस्म पाक रहंदो आहे। निमाज़ पढ़, निमाज़ सां मुहब्बत रखजो, अहल बैतन जो तरीक़ो निमाज़ वारो। हाणे हींअर बांग चवंदासीं ऐं गॾिजी निमाज़ पढ़ंदासीं। को हा 13 तारीख़ आचर जे ॾींहुं दिल बराबर। या रहीम या करीम या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जूद वल करम या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुब्हान सुब्बूहुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर रूह। अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़्यिद दुनिया व अज़ाबिल आखिरह। अल्लाहुम्मा अग़फिर लना व लिसाइरिल मुस्लिमीन अल अहयाइ मिन्ना वल मय्यतीन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे मन जो मुरादों पूरियों फरमा। कर्ज वारन जा कर्ज लाह, बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलातों आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा।
या अल्लाह हिन महफ़िल जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। जन ही महफ़िल सजाई आहे उन्हनि खे शाद ऐं आबाद रखजां। जेकी हिन महफ़िल में विखूं भरे आया आहिनि उन्हनि खे शाद ऐं आबाद रखजां। सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। मुंहिंजा मालिक करीम असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमा। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा मालिक करीम करबला जे शहीदन जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी। जेकी मुश्किल में हिन जूं मुश्किलातूं माफ़ कर। जेके बीमार हिन उनके शिफ़ा दे। या अल्लाह जन दुआ जे लाइ चयो आहे तन जी दुआऊं क़बूल कर। तन जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। जेके न चई सघिया आहिनि दिलुनि में जेकी बि मक़सद खणी आया आहिनि मुंहिंजा मौला सभिनी जा मतिलब पूरा फरमा। ए मुंहिंजा मालिक करीम तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम।